नमस्कार, जय श्री कृष्ण। मां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। अॼु मां तव्हांखे भीष्म पंचक यानी भीखम जे ॾींहंनि जी कथा ऐं महत्व ॿुधाईंदमि। कती जी वॾी ग्यारस खां सत्यनारायण ताईं जो 5 ॾींहं थींदा आहिनि, हू भीष्म पितामह जे नाले यानी भीष्म पंचक चवाराइनि था। असीं सिंधी बि हिन खे भीखम जा ॾींहं चवंदा आहियूं। जीअं त कतीअ में दीपदान करण जो तमामु घणो महत्व आहे, त पाण बि सिंधी मंदिर में 5 ॾींहंनि जो अखंड ॾीओ ॿारींदा आहियूं। मंदिरनि में माताऊं ऐं भेनरूं एकादशी ॾींहुं घीअ या तेल जो वॾो अखंड ॾीओ ॿारींदियूं आहिनि, जो 5 ॾींहंनि ताईं ॿरंदो आहे। मंदिर जो ब्राह्मण हिन जी संभाल कंदो आहे। असीं बि झूलेलाल मंदिर में इहो ॾीओ ॿारींदा आहियूं। हिन विर्त रखण करे कहिड़ो महत्व आहे? जीअं त कतीअ जे महीने में सुबुह जो सनानु, पूजा, व्रत ऐं दान जी तमामु घणी महिमा चई वई आहे। पर अगरि तव्हां सॼो महीनो कतीअ जो न वारे सघो त हुननि लाइ इहो आहे कि ही 5 ॾींहं वारनि सां सॼे महीने वारनि जो फल थो मिले। ही विर्त तमामु मंगलकारी पुण्यदायी आहे। घणेई माण्हू हिन खे 5 ॾींहं निराहार रहंदा आहिनि, घणेई एकाणे ते रहंदा आहिनि ऐं घणेई फलाहार ते इहो विर्त रखंदा आहिनि। पंहिंजी सिहत ऐं श्रद्धा जे हिसाब सां भीखम जा ॾींहं रखिबा आहिनि। भीखम जे विर्त जी शुरूआति कीअं थी, हुन जी कथा मां तव्हांखे हाणे ॿुधायां थी। भीखम जे ॾींहंनि जी कथा हिन प्रकार आहे। जॾहिं पांडव महाभारत जी लड़ाई खटे वरितऊं, तॾहिं भॻवानु श्री कृष्ण सां गॾु 5 पांडव पितामह भीष्म जे दर्शन लाइ विया। पितामह भीष्म हुन महिल उतराण जे इंतज़ार में तीरनि जी शैया ते लेटियल हुआ। तॾहिं भॻवानु कृष्ण पांडवनि खे चयो आहे कि हिन ज्ञान जे सूरज जो जल्द ई अस्त थियण वारो आहे। हुन खां पहिरियों तव्हां पितामह सां ज्ञान जो उपदेश वठो। तॾहिं भॻवानु कृष्ण जी प्रार्थना करण करे पितामह भीष्म पांडवनि खे राजधर्म, वर्ण धर्म, मोक्ष धर्म ऐं स्त्री धर्म जो उपदेश ॾिनो। इहो उपदेश कतीअ जी ग्यारस खां सत्यनारायण ताईं 5 ॾींहं हलियो ऐं जॾहिं उपदेश पूरो थियो, तॾहिं भॻवानु कृष्ण चयो कि पितामह, तव्हांजे धर्म में उपदेश ॿुधी मूंखे ॾाढी प्रसन्नता थी आहे। अॼु खां ही 5 ॾींहं तमामु मंगलकारी थींदा। मां तव्हांजी यादगिरी में भीष्म पंचक जो विर्त शुरू थो कयां। कलयुग में जो बि हिन 5 ॾींहं विर्त जप तप कंदो, हुनखे सभई प्रकार जा सुख मिलंदा ऐं अंत में उहो मनुष्य मुंहिंजे यानी गोलोक धाम में वास थो करे। त इहा हुई कथा। हाणे हिन विर्त रखण करे छा फल मिले थो, मां उहो ॿुधायां थी। हिन भीखम जे ॾींहंनि जो विर्त तमामु घणो अक्षय फल ॾींदड़ आहे। हिन जी महिमा केर बि नथो चई सघे। इहो तमामु मंगलकारी आहे ऐं मृत्यु खां पोइ बि उत्तम गति प्रदान करण वारो आहे। पूर्व जन्म जे पापनि खे नष्ट करण वारो, सुठे स्वास्थ्य खे ॾियण वारो ऐं भॻवान जे आशीर्वाद खे ॾियण वारो आहे। हिन 5 ॾींहंनि में भॻवानु श्री कृष्ण जे मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय जो जाप करणु घुरिजे। अखंड ॾीओ ॿारणु घुरिजे, जो त पाण ॿारींदा ई आहियूं। तुलसी जी पूजा करणु घुरिजे ऐं जेतिरो थी सघे पूजा पाठ जप तप करणु घुरिजे। त इहा हुई भीखम जे ॾींहंनि जी कथा ऐं महिमा। त तव्हां सभिनीनि खे वॾी ग्यारस ऐं भीष्म पंचक जूं तमामु वाधायूं हुजनि। तव्हां मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त जल्दी सां करे छॾियो ऐं पासे में बेल आइकॉन आहे, हुनखे प्रेस कयो त तव्हांखे नयो वीडियो जा नोटिफिकेशन अची वेंदा। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री